काहिरा गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंथोनियो गुतरेस चयो आहे त असां वटि इख़्तियार नाहे, जिन वटि इख़्तियार आहे उन्हनि खे अपील आहे त गज़ा जी जंग रोकेनि। मिस्र में रुफ़ा क्रॉसिंग जे दौरे जे मौक़े ते गॾियल क़ौमुनि जे सरबराह चयो त गज़ा जे फ़लस्तीनियुनि जी तकलीफ़ दुनिया साम्हूं आणण लाइ रुफ़ा आयो आहे। गज़ा में हिन वक़्तु अॻु खां वधीक इंसानी इमदाद जी ज़रूरत आहे। इमदादी सामान जे ट्रकुनि खे गज़ा जी सरहद ते रोकणु इख़्लाक़ी कमज़ोरी आहे। इसराइल खे रंडकूं न विझणु घुरिजनि। हुन चयो त गज़ा में इमदाद पहुचाइण लाइ मिस्र सां गॾिजी कमु कंदा रहंदासीं। रुफ़ा में ज़मीनी ऑपरेशन इंसानी तबाही जो सबबु बणिजंदो। हाणे वक़्तु आहे त इंसानी बुनियाद ते जंग बंदी ऐं यरगमालियुनि जी आज़ादी थिए। वक़्तु अची वियो आहे त फ़लस्तीनी रियासत क़ाइमु कई वञे। संदसि चवणु हो त माण्हुनि खे एतिरी एज़ियत में नथो ॾिसी सघिजे। असां वटि इख़्तियार नाहे, जिन वटि इख़्तियार आहे उन्हनि खे अपील आहे त गज़ा जी जंग रोके वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।